हाँ मास्टर साहब छा हाल आहे? साईं खैरा ख़ुशि आहे बाबा खैरा भाई सोशल मीडिया ते वॾो हले पियो थो इहो खिल बोग मज़ाक। साईं हाणे सोशल मीडिया ते त कुझु माण्हुनि खे जेका ॻाल्हि नथी वणे लाचार धंधा ॿुधंदा। मां त हुनखे मिंथ कोन थो कयां तव्हां मूंखे ॿुधो। जेके मुंहिंजा परस्तार आहिनि जेके मूंखे चाहींदड़ आहिनि उहे त लाज़मी मूंखे ॿुधंदा। न तनक़ीद बराए इस्तलाह थी सघे थी भला जेकॾहिं केरु तनक़ीद करे थो पर त उन लाइ तव्हां छा सोचियो आहे? पर तनक़ीद हिननि जी जेका इस्लाह आहे कान। हिननि खे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई न आहे। हिकिड़ी इस्लाह हूंदी आहे त माना जेके ख़बर हुजे। हिननि खे ख़बर ई कान्हे त ॻाए कहिड़ी सिल्फ मां थो कहिड़ी धुन मां थो ॻाए उहा बि हिननि खे ख़बर न आहे। हिननि खे बस हिकिड़ो रोशो हथ अची वियो आहे। अच्छा तव्हांखे भला उहो रागड़ियुनि मां का ॼाण वाण आहे? रागड़ियूं राग जी हिन जी सभिनी बिल्कुलु ॼाण आहे। ॼाण तंग बि कंदा माण्हू हर भेरो। अच्छा तव्हांखे माण्हू तंग बि कनि था? हल कालूं अलाए केतिरियूं मूं व्हाट्सएप बि कटे छॾिया मूं नंबर बंदि करे छॾिया इन करे जेके दोस्त हाणे जेके दोस्त अचनि पिया जेके प्रोग्राम ॾियनि पिया कंहिं दोस्तनि जे मार्फत ते बाक़ी ॿियो काल बाल सिस्टम बंदि करे छॾियो। अच्छा जी किथां किथां तव्हांखे कालूं माण्हू धमकियूं ॾिनियूं कुझु कयो आहे छा? साईं मुंहिंजे सुठा दोस्त सभु मुल्क मां कालूं कंदा सऊदी मां ईरान मां ऐं पाकिस्तान ऐं चीनी सूबनि मां मुंहिंजे कालूं आहिनि सुठनि दोस्तनि रिस्पेक्ट ॾिनो आहे। बाक़ी हाणे जेके लूसी लूसी न न जन तव्हांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि जिन माण्हुनि उहो त घंबट जो पियो चए अच्छा मंगरियो मंगरियो इहो हुए लूसी छोरो साईं। इहो को चङो मुड़ुस त लॻे ई कोन पियो। अच्छा जेको चुतू हूंदो चकड़ो चङो मुड़ुस थींदो उहो अहिड़ो किरदारु आहे। तव्हां फनकार हो फेसबुक कुझु सोशल मीडिया ते कुझु लफ़्ज़नि जो जेको सुठो इस्तेमालु कयो साईं। हाणे मां जेको ग़लति तारे खे थो चवां न मां सुठे खे त रिस्पेक्ट ॾियां। असां सदाईं माना ॿारनि में हूंदासीं ऐं मुनाफ़िक जेके इन ॻाल्हि में मरी आहिनि जो घड़ी घड़ी साम्हूं मुंहिंजो वीडियो तव्हांजो पसंदि जो कलाम कुझु हुंगारे ॿुधायो असांखे। कलाम साईं सभु बहितरीन आहिनि सभु शाइर जी महिनत भली आहे। जेको पसंदि हुजे असांजो सुठो गीत मूंखे ॾाढो सभु गीत भला आहिनि ऐं उन जे करे मुंहिंजो रशीद अहमद शाइर आहे जेको उनजो बि गीत तमामु सुठो आहे। जी उनजो गीत तव्हांखे मां ॿ लफ़्ज़ जी जी ओ भली ॾियो अमी ॾुख वो अलाह हो यार ज़रूर कबो यार ज़रूर कबो वो अलाह हो प्यार ज़रूर कबो भली ॾियो अमी ॾुख वो अलाह हो यार ज़रूर कबो यार ज़रूर कबो वो अलाह हो प्यार ज़रूर कबो। तमामु हिकिड़ो माना बहितरीनु गीत लिखियो ज़बरदस्त तमामु हिकिड़ी सुठी शाइरी। ठीकु आहे महिरबानी महिरबानी।